असां खां पुछियो वियो आहे त असांखे इहा इक्वेशन हल करणी आहे जेका आहे त असां वटि 5 जे मथां पावर आहे x ऐं उन मां कट थियल आहे 3 जंहिंजे मथां पावर आहे x ऐं x जेको आहे उहो 2 जे बराबरि आहे। ऐं मां तव्हांखे चवंदुमि त तव्हां वीडियो खे पॉज़ कयो ऐं हिनखे हल करण जी कोशिशि कयो त ॾिसो तव्हां वटि छा जवाबु अचे थो। हाणे अचो त हिनखे गॾिजी हल था कयूं। असांखे x जी वैल्यू 2 मिलियल आहे त जिथे बि इक्वेशन में x आहे उते असां 2 पुट कंदासीं त असां वटि 5 आहे ऐं उन मथां पावर थी वेंदो 2 ऐं उन मां कट थींदो 3 जंहिंजे मथां पावर हूंदी 2। ऐं हाणे ई छा जे बराबरि थींदा? असांखे ख़बर आहे त जॾहिं बि कंहिं अंग जे मथां पावर हूंदी आहे त उहो ओतिरा दफ़ा पंहिंजो पाण सां ज़र्ब थींदो आहे ऐं 5 जे मथां पावर 2 आहे त 5 पंहिंजो पाण सां 2 दफ़ा ज़र्ब थींदो ऐं साॻी तरीक़े सां 3 जे मथां बि पावर 2 आहे त 3 पंहिंजो पाण सां 2 दफ़ा ज़र्ब थींदो। त हाणे असांखे ऑर्डर ऑफ द ऑपरेशन यानी अमल जी तरतीब में ख़बर आहे त पहिरियों असांखे मल्टीप्लिकेशन करणी हूंदी आहे। असां ॾिंगियूं ॾेई छॾियूं था हिन ॻाल्हि खे इसरार करण जे लाइ। त हाणे असां वटि 5 ज़रबिया 5 पहिरियों आहे त उहो थी वेंदो 25 ऐं उनखां पोइ असां वटि माइनस जेका आहे उहा ओड़ी जो ओड़ी रहंदी ऐं उनखां पोइ असां वटि 3 ज़रब 3 आहे जेको 9 थींदो। त 50 मां असां 9 कटींदासीं त असां वटि 16 जवाबु ईंदो। त असांजो जवाबु 16 ईंदो इन सुवाल जो। हाणे अचो त हिकिड़ो ॿियो सुवाल था करे ॾिसूं। असांखां पुछे थो त y जे मथां पावर 2 आहे ऐं उन मां कट थियल आहे x पावर 4 ऐं y जी जेका वैल्यू असांखे मिलियल आहे उहा मिलियल आहे 9 ऐं x जी जेका वैल्यू मिलियल आहे उहा मिलियल आहे 2 ऐं असांखां पुछे थो त इन जो जवाबु छा निकिरंदो। तव्हां वीडियो खे पॉज़ कयो ऐं हिनखे हल करण जी कोशिशि कयो। हाणे अचो त हिनखे गॾिजी हल था कयूं। हिन सुवाल में असां वटि जेको वेरिएबल आहे उहो बेस जी सूरत यानी बुनियादी सूरत में मिलियल आहे, पावर जी सूरत में न। पर असांखे जेका बि वैल्यू आहे बसि उन में असांखे y जी जॻह ते 9 ऐं x जी जॻह ते 2 पुट करिणो आहे त असांजो सुवालु हल थी वेंदो। हाणे अचो त हल था कयूं त असां वटि y पावर आहे 2 त y बराबरि आहे 9 जे त असां 9 जे मथां स्क्वायर था ॾेई छॾियूं ऐं उनखां पोइ असां वटि x आहे जंहिंजे मथां पावर आहे 4 त x बराबरि असांजो 2 जे आहे। ॿियनि रंगनि सां लिखूं था असां त 9 जे मथां पावर 2 आहे जेको y जे बराबरि आहे 9 ऐं उनखां पोइ x बराबरि आहे 2 जे ऐं उनजे मथां पावर आहे 4 त असां उनजे मथां पावर 4 था ॾेई छॾियूं। हाणे हिते असां वटि 9 स्क्वायर आहे यानी 9 जे मथां पावर 2 आहे ऐं उहो बराबरि हूंदो आहे 9 पंहिंजो पाण सां 2 दफ़ा ज़रब थींदो मतिलबु 9 ज़रबिया 9 जेको बराबरि थींदो 81 जे छाकाणि त 9 पंहिंजो पाण सां 2 दफ़ा ज़रब थियल आहे ऐं इहो बराबरि थींदो 9 ज़रबिया 9 जे तॾहिं असां वटि 81 जवाबु आहे। ऐं उनखां पोइ असां वटि कट थियल आहे त माइनस असां ओड़ी साॻी लिखंदासीं ऐं उनखां पोइ 2 जे मथां पावर 4 आहे यानी माना 2 पंहिंजो पाण सां 4 दफ़ा ज़रब थियल आहे त इहो बराबरि थींदो 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2 जे त 2 ज़रबिया 2 असां वटि थींदो 4 4 ज़रबिया 2 असां वटि थींदो 8 ऐं 8 ज़रबिया 2 असां वटि थींदा 16 त 81 मां 16 कट थींदा। हाणे 81 मां अगरि असां 16 कट कयूं त 81 मां 6 कटियूं 75 बचंदा ऐं 75 मां 10 कटियूं त असां वटि 65 बचंदा मतिलबु असांजो जेको जवाबु निकिरंदो उहो थींदो 65। ऐं इन तरीक़े सां असांजो जेको इहो प्रॉब्लम आहे उहो y स्क्वायर माइनस x पावर 4 जिथे y 9 जे बराबरि आहे x 2 जे बराबरि आहे उनजो जवाबु 65 निकिरंदो।